स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज अहमद दुरानी असां मौजूद आहिनि घोटकी जे दौरे दौरान साण ॻाल्हि ॿोल कयूं था साईं। वफ़ाक़ी सियासत जी जेका सूरत हाल आहे मियां नवाज़ शरीफ़ जी नाहाली खां पोइ तव्हां कीअं ॾिसो था त जीअं माइनस नवाज़ शरीफ़ खां पोइ चवनि था माइनस आसिफ ज़रदारी माइनस इमरान ख़ान अहिड़ी क़िस्म जी जेका सूरत हाल आहे? ॾिसो जंहिंखे उहो माइनस करे सघंदा हुनखे माइनस कंदा, पर ज़रदारी साहिब खे माइनस नथा करे सघनि। ज़रदारी साहिब जेको आहे हिकिड़ो पुराणो सियासतदान आहे ऐं वॾो लीडर आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो, हुनखे छो माइनस कंदा? मतिलबु ॾोह त ॿुधाइनि न, तव्हां 30 साल हुनजी मीडिया ट्रायल कई, तव्हां 30 सालनि में जेके केसिस हुनजे ख़िलाफ़ु ठाहिया, तव्हां 12 साल हुनखे तव्हां जेल में रखियो, तव्हां हर सूबे जे जेल में हुनखे रखियो, हर सूबे में तव्हां हुनजी ट्रायल कई। सिंध में सेंट्रल प्रिज़न में अंदरि ट्रायल थींदी ज़रदारी साहिब जी, कोट लखपत जेल में अंदरि ट्रायल थींदी जी ज़रदारी साहिब जी, अकाउंटेबिलिटी कोर्ट पिंडी में ज़रदारी साहिब जी ट्रायल थींदी, उतां पोइ खणी वेंदा अटक फोर्ट KPK में, वरी उते अकाउंटेबिलिटी कोर्ट में ट्रायल कंदा। त ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े माण्हू जो एॾो वॾो स्ट्रगल आहे जेको 12 साल कंटिन्यूअस जेल रहियो आहे ऐं उनजी एतिरियूं कुर्बानियूं आहिनि, उनखे तव्हां माइनस छो? मतिलबु तव्हां हू आर यू? ॾिसो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिलीव कंदी आहे बकौल शहीद जुल्फिकार अली भुट्टो त ताक़त का सरचश्मा अवाम है, अवाम वटि आहे ताक़त। हिकिड़ो तासुर जेको आहे इदारनि में बि आहे, माण्हुनि में बि आहे त पीपुल्स पार्टी केतिरनि ॾहाकनि खां हुकूमत करे पई पर अवाम कुझु ॾेई न आहे सघी, ऐं ख़ासि करे ज़रदारी साहिब जे दौर में उन्हनि जे करे शायदि हुनखे महिनत करणु चाहींदा हूंदा। या मां सम्झां थो जेको बि ॻाल्हि करे थो ग़लति थो करे। तव्हां पाण मीडिया में वेठा आहियो, तव्हां ज़रदारी साहिब जो गोल्डन डेज़ ॾिठो, 5 साल हुन कंप्लीट कयो। ॿुधो न मुंहिंजी ॻाल्हि, ॿुधो पहिरियों, उहो त तव्हां था चओ न त न मिलियो आहे, पर गोल्डन डेज़ इहे आहिनि त सभिनी खां वॾो हुनजो जेको कारनामो हो, जेको असां हुनखे शुक्रियो अदा कयूं त हुन प्रेसिडेंट जा पावर हैंड ओवर कया नेशनल असेंबली खे। त अॼु ताईं 52B जंहिंखे लेटाइणो हुजे, प्रेसिडेंट साहिब 52B हणी छॾे त बसि घर उहे ख़तमु करे छॾियईं। जेके अनडेमोक्रेटिक जेके उन में सेक्शन्स आहे उहे सभु ख़तमु कया। हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान पंहिंजा पावर हैंड ओवर करे। उन खां पोइ जेकी डेवलपमेंट थी आहे, हर जाइ ते डेवलपमेंट थी आहे। ईअं न आहे त जेतिरियूं नौकरियूं पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾिनियूं आहिनि, कंहिं बि गवर्नमेंट मां चैलेंज कयां थो, कंहिं एतिरियूं नौकरियूं न ॾिनियूं आहिनि। पंहिंजो होम डिस्ट्रिक्ट आहे या डिवीजन आहे लाड़काणा, हुन लाइ ख़ुदि तव्हांजा 5 अंग अखर आहिनि त 80 अरब रुपया डेवलपमेंट ते न, मां कॾहिं बि इहा कोन कयो आहे, उहो असांजा मुखालिफ़ इहे अंग अखर। लाड़काणा इज़ अ ब्यूटिफुल सिटी, उते डेवलपमेंट हले थी, ऑन गोइंग स्कीम्स हूंदियूं आहिनि जेके कंटिन्यूएशन हूंदियूं आहिनि। उहो ज़रूरी थोरी आहे त उहो हिकिड़े साल में कंप्लीट थिए। ऑन गोइंग स्कीम त 10-10 साल बि हूंदी आहे, त हिकु साल शुरू थियो, वरी फंड्स न हूंदा आहिनि, वरी ॿिए साल रखिबो आहे, त उहो कंटिन्यूएशन में हूंदा। इहे असांजे मुखालिफ़नि जा जेके तरीक़ेकार आहिनि त साईं कुझु पीपुल्स पार्टी कुझु कमु कनि को त माण्हू चरिया आहिनि जो असांखे वोट था कनि। कमीशन जी रिपोर्ट आहे त सिंध जा माण्हू जेको पाणी पीअंदा उहो पीअण जहिड़ो आहे ई कोन। उहा हाणे कमीशन जी रिपोर्ट मां कोन पढ़ी आहे, जो हुन ॾिसंदासीं हुन में छा आहे, उहा रिपोर्ट कीअं ठाही आहे, काॾों आई आहे, ख़बर पइजी वेंदी। बिलावल साहिब जलसा करणु शुरू कया आहिनि सिंध में, छा सम्झो था त पीपुल्स पार्टी जी मक़बूलियत घटिजे थी उनखे बचाइण जे लाइ, या ॿियो को सबबु आहे? न, ॾिसो, सियासी माण्हू जो हमेशह इहो तरीक़ेकार रहियो आहे त उहो पब्लिक में वञे। तव्हां ॾिठो हूंदो शहीद मोहतरमा असांजो शहीद जुल्फिकार अली भुट्टो साहिबु हमेशह पब्लिक में वेंदो, तॾहिं त चवंदो न ताक़त का सर चश्मा हवा में। त पब्लिक डीलिंग जेसि ताईं तव्हां न कंदव, आम माण्हू खे कहिड़ी ख़बर त तव्हां छा था कयो हुनजे लाइ। जेकी आम माण्हू जी उमेदु आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो नींगर, चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी, नौजवान, उन में असांजूं ख़ासि करे सिंध वारनि जूं जेकी उमेदूं आहिनि तव्हां सोचे बि नथा सघो। मां त पब्लिक में हलां थो न, माण्हुनि खे उमेदूं आहिनि ऐं इनशाला जहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो था, छड़ो सिंध न, पंजाब बि वञे थो, KPK बि वञे थो, बलूचिस्तान बि वञे थो। जीअं जीअं इलेक्शन ईंदी तव्हांजे रिज़ल्ट्स ख़बर पवंदा। तव्हांखे यादि हूंदो तव्हांजे लास्ट घोटकी दौरे में मोहतरमा जे केस जे हवाले सां तव्हां सां हिकिड़ो क्वेश्चन थियो, हाणे उहो केस जो फ़ैसिलो अची वियो आहे, तव्हां हुन में केतिरो मुतमिन आहियो? तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त असां ज़ाती तौर ते बि कातुलनि सां पलांद करे सघूं था। ॾिसो, जेके उते अरेस्टेड हुया माण्हू, उन्हनि खे हिननि छॾे ॾिनो। हाणे उते पार्टीअ जे तरफ़ां हिकिड़ो पैनल ठाहियो आहे वकीलनि जो, जेके वञी
वॾी कोर्ट में असां पिटिशन विझंदासीं, उनखे प्रॉपरली डील कंदासीं। पोइ तव्हां पंहिंजी गुज़िरियल हुकूमत में केस जी का पोइवारी न कई? न ॾिसो, केस असांजी मर्ज़ी सां त ठहियो ई कोन्हे न। असां त वियासीं बाबा FIR कटियो, न कटियऊं, हुन FIR अॻे कटे छॾी। हुननि उते जेके जिते हंध ते वाक़ियो थियो उन्हनि जूं जेके शायदियूं हुयूं उहे हुन हटाए छॾियूं। सो इहे सभु शयूं हुन पंहिंजी मर्ज़ी सां कयूं न, रिज़ल्ट बि हुन पंहिंजी मर्ज़ी सां ठाहियो, त असां छो तस्लीम कयूं? असां न कंदासीं। मुतहिदा वारा ॿीहर रड़ियूं कंदा त तव्हां बर्मा जे मुस्लमाननि जहिड़ो सलूक थिए थो, छा सम्झो था तव्हां? कहिड़ो हुन सां बुरो सलूक थिए थो? दादा, हुननि सां को बुरो सलूक नथो थिए। असांजा भाइर आहिनि, हुननि हमेशह हिन धरती ते ॼमिया आहिनि, हिन धरती में जेतिरो हिननि खे फ़ाइदो मिलियो आहे मां नथो सम्झां ॿिए कंहिंखे फ़ाइदो मिलियो। इन करे जो मेजॉरिटी हो वॾनि शहरनि में रहनि था, बिज़नेसमैन बि आहिनि, उते हुनजा पंहिंजा कारोबार बि आहिनि, त हुननि खे इहे ॻाल्हियूं ठहनि कोन थियूं। या थींदी आहे को सियासी मुंहुं हुजे, जीअं चवंदा आहिनि हम दूसरा सूबा बनाएंगे। अरे तुम्हारे बाप को भी ताक़त नहीं है कि दूसरा सूबा बनाओ। जेसि ताईं हिते सिंधी वेठा आहिनि, कोई कंहिंखे ताक़त कोन्हे त सिंध खे टोड़नि या सिंध में ॿियो सूबो ठहे। इहे ॻाल्हियूं आहिनि, इहे बेसिकली ब्लैकमेलिंग करण वारियूं ॻाल्हियूं, जंहिंमें असां कोन ईंदासीं। लास्ट में इहे जेके सिंध में ख़ासि करे जीअं हाणे ताज़ो तानिया ख़ासि जो वाक़ियो थियो, अहिड़ा वाक़िया हुन खां अॻु में यूनिवर्सिटी में छोकिरी जो लास्ट में ॾाढे अफ़सोस वाक़िया थींदा आहिनि इहे। उन्हनि में ॾिसो न, जेके लॉ एंड ऑर्डर जूं एजेंसीज़ आहिनि, पुलिस आहे असांजी, रेंजर्स आहे, ॿिया इदारा आहिनि जेके कंट्रोल कंदा आहिनि लॉ खे, उहे उन जाइ ते इफेक्टिव न आहिनि। सो हुन में नेचुरली हाणे त चीफ मिनिस्टर साहब पाण बि वियो उते वञी हुनखे सस्पेंड बि कयईं, हुनखे अरेस्ट बि करायईं SHO खे, इन करे जो हुन इफेक्टिव न ॾेखारी पाए। SHO इज़ द मेन मैन, जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त हुन तक खे उहो मॉनिटर बि करे ऐं उते लॉ एंड ऑर्डर मेंटेन करे। तो गवर्नमेंट हमेशह छो चाहींदी त हुननि जी फेल्योर नज़र अचे? गवर्नमेंट हमेशह चाहींदी आहे त जिते जिते अहिड़ा वाक़िया आहिनि उते असां कंट्रोल कयूं। इन जो तव्हांखे मां ॿुधायां, हूअं आहे त पंहिंजो कोर्टनि जे ख़िलाफ़ असां कोन ॻाल्हाईंदा आहियूं, बल्कि कोर्टनि जूं जेके बि डिसीजन खे तस्लीम। सो हुन में नेचुरली हाणे त चीफ मिनिस्टर साहब पाण बि वियो उते वञी हुनखे सस्पेंड बि कयईं, हुनखे अरेस्ट बि करायईं SHO खे, इन करे जो हुन इफेक्टिव न ॾेखारी पाए। SHO इज़ द मेन मैन, जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त हुन तक खे उहो मॉनिटर बि करे ऐं उते लॉ एंड ऑर्डर मेंटेन करे। तो गवर्नमेंट हमेशह छो चाहींदी त हुननि जी फेल्योर नज़र अचे? गवर्नमेंट हमेशह चाहींदी आहे त जिते जिते अहिड़ा वाक़िया आहिनि उते असां कंट्रोल कयूं। इन जो तव्हांखे मां ॿुधायां, हूअं आहे त पंहिंजो कोर्टनि जे ख़िलाफ़ असां कोन ॻाल्हाईंदा आहियूं, बल्कि कोर्टनि जूं जेके बि डिसीजन ईंदियूं आहिनि असां हुनखे तस्लीम बि कंदा आहियूं। तव्हांखे कानून जेसि ताईं चेंज करणो पवंदो तेसि ताईं इहे मसइला हल कोन। हा, तव्हांखे कानून चेंज करणा पवंदा, तव्हांखे कॉन्स्टिट्यूशनली कानून चेंज करणा पवंदा। असां हलूं था अञा ताईं 18th सेंचुरी जे कानूननि ते, इन करे इहे तकलीफ़ूं आहिनि। इहे कानून चेंज थींदा, कानून तव्हां पास कयो, असेंबलियुनि में वञो, सूबाई कानून जेके आहिनि, हाणे त 18वीं अमेंडमेंट अची वई आहे, हाणे हुन में इहो आहे त हर सूबो पंहिंजी इन्वायरमेंट खे ॾिसी कहिड़ो बि कानून ठाहे सघे थो। त हाणे ठाहिनि कानून, इहे चेंज कनि सभु कानून, इनशाला असां कंदासीं। पॉलिटिकल फोर्सेस आहिनि उनखे अंडरमाइन कयो पियो वञे, या अहिड़े ईंदड़ जेका इलेक्शन आहे उन खां अॻु में, छाकाणि त जेके निगरान सेटअप आहे उहो सिटिंग प्राइम मिनिस्टर ऐं जेको अपोजिशन लीडर आहे उनजे कंसेंसस सां अचिणो आहे। इहो हिकिड़ो शोशो आहे। तव्हां जेके माण्हू इहे चवनि था त असां ॻंढिबासीं, MQM ऐं तहरीक इंसाफ़, उन्हनि खे हिक ॿिए जी शिकिल कोन वणंदी आहे, ठीकु आहे न। उहे अपोनेंट आहिनि, जाते किथे अपोनेंट आहिनि। इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो सभिनी सां उहो सम्झे थो त मां शायदि भुटे खां वधीक पॉपुलर आहे, हुनखे ख़बर कोन्हे त शहीद भुटे साहिब जी कुर्बानी कहिड़ी आहे, भुटे ख़ानदान जी कुर्बानी कहिड़ी आहे, हुनखे इहा ख़बर कोन्हे। त उहो माण्हू जेके हुनजा वठी अचनि था, उहो सम्झे थो मां ॾाढो असली पॉपुलर माण्हू आहियां, जीअं मां चाहींदुमि उअं थींदो। ईअं न आहे, छो न एतिरो सवलो न आहे त ऑपोज़िशन लीडर खे तव्हां हटायो। असांजो साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहिबु इलाही क़ाबिल ऐं एक्सपीरियंस्ड माण्हू आहे,
इन जहिड़ो माण्हू हिननि खे मिलंदो बि कोन जेको मुंहुं ॾेई वेठो आहे 4.5 सालनि खां, ऐं तजवीज़ा बि ॾिए थो। तव्हां ॾिसो हर हफ़्ते जॾहिं बि पंहिंजे तक में ईंदो आहे तजवीज़ ज़रूरु ॾींदो आहे फेडरल गवर्नमेंट खे त तव्हां हिन हिसाब सां हलो, तजवीज़ वठनि न, हुनखे घुराइनि। हमेशह जेकी फेडरल गवर्नमेंट हूंदी आहे उहा हलंदी आहे विथ कोलेबोरेशन विथ ऑपोज़िशन। हाणे ऑपोज़िशन में ॿ टे ॿियूं पार्टीज़ बि आहिनि न जी, सभु ॻंढिजनि था। हाणे असां बि ऑपोज़िशन में आहियूं, इमरान ख़ान साहिबु चए थो न मां सोलो फ्लाइट कंदुमि, करे पोइ नवाज़ लीग खे फ़ाइदो ई इमरान ख़ान जे करे मिलियो। सर लास्ट में नवाज़ शरीफ जे वञण खां पोइ नवाज़ लीग जो जेके प्रोविंशियल गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि सां फेडरल गवर्नमेंट जो रवैयो चेंज थियो आहे या साॻी सूरत हाल अञा ताईं? ॾिसो अञा त कोर्ट में केस हलंदा, हाणे त नायब वारा केस हलाईंदा, हुनमें ख़बर पइजी वेंदी। असां आख़िर में इहो ख़्वाब वसाण साहिब ॾिसंदो आहे, पर तव्हां खां पुछूं था त इलेक्शन थींदे ॾिसो था? अलाह न करे अहिड़ा ख़्वाब ॾिसां यार। मां वसां जी अहिड़ी ॻाल्हि आहे, मां वसाण साहिब सां ॻाल्हायां थो, हुन पुछी थियणु खपे न। ॾिसो न मथे साल मई में हे टेन्योर असांजो पूरो थी वेंदो, पोइ जॾहिं हे टेन्योर पूरो थी वेंदो त 90 डेज़ में असांखे इलेक्शन कराइणी आहे कॉन्स्टिट्यूशन जे हिसाब सां। थैंक यू सर।